अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नवाज़ शरीफ़ जो नालो स्टाफ लिस्ट में शामिल करे संदसि इश्तिहारी हुअण वारी तस्वीर लाहौर जे हर थाणे ते लॻाई वञे। नेब रावलपिंडी DG FIA ऐं लाहौर पुलिस खे ख़त लिखी छॾिया। DG FIA खे ख़त में चयो वियो त नवाज़ शरीफ़ जे इश्तिहारी ॾोहारी हुअण जो रिकॉर्ड इमिग्रेशन में अपडेट कयो वञे। नेब लाहौर पुलिस ॾांहुं उमाणियल ख़त में चयो वियो आहे त अॻूणे वज़ीर आज़म जे इश्तिहारी हुअण वारी तस्वीर हर थाणे ऐं संदसि ज़ाती रहाइशगाह ते लॻाई वञे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुकूमत ज़ाती इंतकाम में रुधल आहे। इमरान ख़ान ज़ाती रंजिश सबबि शहबाज़ खे गिरफ़्तार करायो। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त गद्दारी केस अरबे रुपयनि जे दाड़े तां ध्यानु हटाइण लाइ केस दाख़िल पई करे। जंहिं मुल्क खे एटमी ताक़त बणायो उन ते इल्ज़ाम हया पिया वञनि। हुकूमत में हिमत आहे त सियासत में रही मैदान में मुक़ाबिलो करे। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहबाज़ अकबर चयो आहे त नवाज़ शरीफ़ नाल रूपोश ऐं सज़ा ॿुधायल इश्तिहारी जवाबदार आहे। उन हक़ीक़त खां सवाइ सभई अफ़साना आहिनि। पंहिंजे ट्वीट में शहबाज़ अकबर चयो त अपोज़िशन जी सियासत कुझु घराणनि जी ग़ुलामीअ में फाथल आहे। इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ करबला जे मैदान में लाज़वाल क़ुर्बानियूं ॾींदड़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन जानिसारनि जी यादि में आज़ादारी। सॼे मुल्क में अलम पाक ताज़ियनि ऐं ज़ुलझनाउनि जा जुलूस बरामद। सिंध जा डिंगी ऐं बुंडार बेट सदारती आर्डीनेंस ज़रिए वफ़ाक़ हवाले करण वारो मामिलो सिंध हाई कोर्ट में चैलेंज। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खे 23 अक्टूबर जा नोटिस जारी। तफ़सीली जवाब ॾियण जो हुकुम। दरख़्वास्त गुज़ार एडवोकेट शहबाज़ ओस्तो मौक़िफ़ इख़्तियार कयो त सूबे खां ज़मीन हासिल करण लाइ शर्त घुर्बल हूंदा आहिनि। आर्डीनेंस ज़रिए हदुनि में तरमीम कई वई। जेका गैर आइनी आहे, सिंध जा बेट क़ानूनी तौर ते सूबे जी मिल्कियत आहिनि। पाकिस्तान आयरलैंड अथॉरिटीअ जो क़याम आइन जी भञ कड़ी आहे। सदारती आर्डीनेंस कलअदम करार ॾेई अथॉरिटी ख़तमु कई वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त नौजवाननि खे नौकरीअ जा मौक़ा फ़राहम करण जे लाइ एक्सपोर्ट में वाधे तरजीह आहे। नंढियुनि सनअतुनि बाबति नेशनल कोऑर्डिनेशन कमेटीअ जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त गुज़िरियल 10 सालनि में नंढियुनि सनअतुनि खे मुकमल तौरु नज़रअंदाज़ कयो वियो, जंहिं सां मुल्क ते नाकारी असर पिया। सूबाई हुकूमतूं नंढियुनि सनअतुनि खे वाधे लाइ ख़ासि ख़्यालु ॾियनि। हुकूमत महांगाई सटियल अवाम ते वरी बिजली किराए छॾी। नेपरा पारां बिजली 83 पैसा फ़ी यूनिट महांगे करण जो नोटिफिकेशन जारी। अघ में वाधि जुलाई जे फ्यूल प्राइस एडजस्टमेंट क़ीमत में कई वेंदी। बिजली महांगी थियण सां सार्फ़िन ते 12 अरब रुपयनि जो वाधू भार पवंदो। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र जी सदारत हेठि ज़िले में 26 अक्टूबर खां 1 नवंबर ताईं मुनक़िद थींदड़ 7 ॾींहंनि वारे पोलियो ख़िलाफ़ ख़ुसूसी मुहिम जे इंतज़ामनि लाइ हिकु इजलास थी गुज़रियो, जंहिं में डिप्टी कमिश्नर चयो त पोलियो ख़िलाफ़ मुहिम में समूरनि मासूम ॿारनि खे पोलियो जा फोड़ा पियारिया वञनि। हुन वधीक चयो त लाॻापियल खाधा पोलियो ख़िलाफ़ मुहिम दौरान सिहत खाते सां भरपूर ताउन कनि। बिरिया रोड चाई मनूमल में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे 40 जे मौक़े ते मातमी जुलूस कढियो वियो, जंहिं में निसार शाह, मंज़ूर अहमद जोणे जो, एहसान अली मेमण, मुनवर जमाली, नवीद मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।